असीं अॼु जंहिं जाइ ते बीठा आहियूं उहा सिंध जी तारीख़ में वॾी अहमियत रखे थी। असांजे हिकु तरफ़ हिकु सिंध जे वॾे नाले वारे आदिल समय ख़ानदान जे बादशाह जाम निज़ामुद्दीन उर्फ़ जाम निंदे जो मक़बरो आहे, उन जी आख़िरी आरामगाह आहे। ऐं ॿिए तरफ़ शेख हमाद जमाली जे मदरसे जा आसार आहिनि ऐं उन सां गॾु हुन जी जामे मस्जिद पिणु मौजूदु आहे। इन्हनि ॿिन्ही जे पासे विच ते जाम निज़ामुद्दीन जे मक़बरे जे उत्तर में असां ॾिसूं पिया त हिकिड़ी छटी ठहियलु आहे। उन छटी हेठां ॿ वॾियूं क़बरूं, हिकिड़ी नंढी क़बर आहे। इन्हनि क़बरनि लाइ सिंध जे वॾनि तारीख़ी किताबनि, तारीख़दाननि, जिन में मीर अली शेरकाने जो मकलीनामो, तोहफ़तुल कराम, तोहफ़तुल ताहिरीन, इन्हनि में इहो ज़िक्र आयो आहे त इहा नूरी ऐं जाम तमाची जी क़बर आहे ऐं इहा नंढी क़बर जेका आहे उन्हनि जे कंहिं ॿार जी आहे। जेसि ताईं किंझर में नूरी जे क़बर जो तइलुक़ु आहे त उन जो बि हिकु पस मंज़र आहे। उन ते ॻाल्हाइण खां पहिरीं आउं थोरो नूरी जे हवाले सां कुझु ॻाल्हियूं कंदुसि त नूरी ओभाए मीरबाइर जी धीउ हुई। उहा उन्हनि जो ॻोठु किंझर हुयो, उते उन्हनि जो धंधो मच्छी मारणु हुयो। नूरी लाइ चवनि था त ॾाढी हसीन ऐं ख़ूबसूरत हुई। बादशाह सलामत जॾहिं उते जाम तमाची जॾहिं उते शिकार ते आयो त नूरी खे ॾिसी ॾाढो मुतासिर थियो हुनखां ऐं पोइ हुन सां शादी कई। नूरी जे सां शादी जी शायदी, नूरी सां मुहबत जी शायदी लतीफ़ साईं जे शाइरी मां बि मिले थी। लतीफ़ साईं चयो आहे त मए हथ में मकड़ी, जाम हथ में जार, सॼो ॾींहुं शिकार, काल किंझर में हुयो। असां वटि लाड़ में मए मुहाणनि लाइ बि चयो वेंदो आहे त मए मुहाणनि जे लाइ बि लफ़्ज़ इस्तेमालु थिए थो। इन मां साबित थिए थो त लतीफ़ साईं खे ख़बर हुई त हीअ जेके उन वक़्तु असांजी रिवायतूं हुयूं त हू कंहिं राजा जी, कंहिं हिंदू राजा जी धीउ हुई, इहा ॻाल्हि ग़लति आहे। लतीफ़ साईं इहा ॻाल्हि बि ग़लति साबित करे थो त हू मलाह आहे ऐं किंझर जी आहे। त लतीफ़ साईं जे इन शेर खां पोइ इहो साफ़ असांखे ॾिसण में अचे थो त हीअ नूरी ऐं हिननि जी शादी बि थी आहे ऐं हुननि जी वफ़ात खां कहिड़े वक़्तु थी आहे, नूरी जी किथे थी आहे, उन ते असांजी तारीख़ ख़ामोश आहे। असांजी तारीख़ सां, सिंध जी तारीख़ सां इहो वॾो अलमियो आहे त उन ते तहक़ीक़ कोन थी थिए। तहक़ीक़ त न थियणु पर उनखे उनजे हक़ीक़तनि खे मसख़ कयो वञे थो। जीअं इहो चवणु त किंझर जे विच में नूरी जी क़बर आहे, इहो तारीख़ सां मज़ाक़ आहे। जॾहिं मूं खे शुरू में ॿुधायो त हिते सिंध जे वॾनि तारीख़दाननि इहो लिखियो आहे त मकली ते आहे क़बर, त हीअ किथां आई। किंझर जे लाइ त इहा आहे त इहा हिते ॿ ढंढूं हुयूं, किंझर ऐं सुनहरी जे नाले सां। पोइ जॾहिं बरसातूं पवंदियूं हुयूं, जबलनि तां पाणी ईंदो हुयो त इहे हिते पाणी गॾिजी वेंदो हुओ। जेकॾहिं घणियूं बरसातूं पवंदियूं हुयूं त ॿई ढंढूं हिकु थी वेंदियूं हुयूं ऐं पोइ उन जे लाइ चवंदा हुआ त सुनहरी ऐं किंझर लाऊं लधियूं आहिनि। हीअ हक़ीक़त आहे त हीअ ढंढ आहे ऐं केतिरी पुराणी आहे उहो वरी असां तहक़ीक़ तलब आहे। पर मुंहिंजी नज़र में त हीअ जेको ढंढ हीअ थी सघे थो त सिंधु दरिया जो का छाड़ हुजे, छाकाणि कंहिं ज़माने में त सिंधु दरिया, हीअ असां सिंधु दरिया जे छोड़ वारे इलाइक़े में हिते मौजूदु आहियूं। हीअ जेको छोड़ जो इलाइक़ो पटाला खां शुरू थींदो हुओ
ऐं पटाला तक़रीबन हैदराबाद जे आसपास आहे। उन खां पोइ 22 छाड़नि जे वसीले सिंधु दरिया उन में समुंड में वञी किरंदो हुयो। थी सघे थो त हितां का छाड़ ईंदी हुजे जेका पोइ सुकी वई ऐं उन जो ई हेठाहीं जेको हिसो हुयो, जेको ऊनो हिसो हुयो, इहो हिते रहिजी वियो, जेको पोइ किंजर ढंढ जे नाले सां मशहूरु थियो। पर इन जे लाइ हीअ जेसि ताईं आहे त सिर्फ़ु उन ते दरियाउनि जबलनि जो पाणी, बरसातुनि जो पाणी ईंदो हो। मुंहिंजे नज़र में त इहा इन खे हिकिड़ो ज़रियो त उहो बि आहे, पर हिन जो ॿियो ज़रियो दरिया मां को वाह या का छाड़ या का थी सघे थी त हुन मां बि ईंदो हुजे पाणी। इन करे जो लतीफ़ साईं चयो आहे त हेठि जर मथे मञर पासे में वण राह लॻे उतर वाह त किंजर हिंदोरो थिए। उतर वाह असां वटि जेके मौसमूं आहिनि उन में इहे हवा सियारे में लॻंदो आहे ऐं ख़ासि करे ॾियारी खां पोइ उतर शुरू थी वेंदो आहे ऐं ॾियारी असां वटि अक्सर नवंबर में ईंदी आहे। इहे महीना मुक़ररु आहिनि त इन्हनि वक़्तु एतिरो पाणी किंजर में हुजे जो उहो हवा लॻण ते उन में हलंदड़ ॿेड़ी हिंदोरे वांगुरु उॾे, त इहो सिर्फ़ु बरसाति जो पाणी नथो थी सघे। बहरहाल इहे सभु आहिनि तहक़ीक़ तलब ॻाल्हियूं आहिनि। असां वरी उन ते अचूं था त किंजर ऐं हुनजी हक़ीक़त त किंजर जेका मौजूदा किंजर जेका आहे उहा त कोटली बराज ठहिण खां पोइ वजूद में आई आहे। शुरू में त कोटली बराज मां वाह कढी जेको चुल्ह साइड आहे, जिरक साइड खां हेठि हिकिड़ो इलाइक़ो आहे चुल्ह साइड सॾिजे थो, उतां अची किंजर ढंढ में पाणी किरंदो हो ऐं पोइ इहो पाणी अची चिलिया ताईं इहो ढंढ ठहियलु आहे। इन में 0.45 मिलियन एकड़ फिट पाणी गॾु करण जी गुंजाइश आहे। इहो पाणी हितां वरी चिलिया वटां हिकिड़ो वाह कढी उहो पोइ ठटे ज़िले जे ज़मीननि खे आबाद कंदो आहे, अञा ताईं आबाद करे थो। उन जो मुंहुं उतां हुयो। इहो पाणी ढंढ में अचण जे करे उन जा जो दरिया मां लुड़ वारो पाणी ईंदो हुयो, किंजर में अचण जे करे उहो पाणी किंजर में छणी वेंदो हुयो ऐं लट जेका बि हूंदी हुई उहा किंजर में ॼमी वेंदी हुई ऐं किंजर खां पोइ जेको वाह निकिरंदो हो उहो पाणी आर्ट्रियल अछो पाणी हूंदो हो। उन जा ॿ नुक़सान थिया। हिकु त किंजर में लट ॼमण थी, किंजर जो तरो मथे अचणु शुरू थियो, किंजर जो तरो मथे अचणु शुरू थियो, मिटी ॼमण थी। ॿियो जेको पाणी ज़मीनुनि ॾांहुं वियो पिए उन में लट न हुअण जे करे ठटे ज़िले जे ज़मीनुनि में सिम ऐं कलर वधणु लॻो ऐं ज़मीनुनि जी ज़रख़ेज़ी मुतासिर थी। पोइ सरकार कुझु वक़्त खां पोइ सरकार इहो वरी लिंक किंजर खे बाईपास कैनाल ॾेई लिंक कैनाल जे नाले सां उहो कैनाल कढियो अथनि, जेको किंजर खां ॿाहिरां अची किंजर मां निकिरंदड़ चिलिया वटां निकिरंदड़ लिंक कैनाल कैबी फीडर सां अची मिले थो ऐं हाणे उते ई पाणी हर मौसम में ऊन्हारे थोरे ख़रीफ़ में ठटे ज़िले जे ज़मीननि खे पाणी ॾिए थो। त इहा हिकु रवायत आहे त जॾहिं किंजर में ठाही पे वई, किंजर ठाही पे वई, इते का क़बर हुई, पोइ शायदि कंहिं बुज़ुर्ग जी आहे, कंहिं ॿिए कंहिंजी आहे, जो जंहिं ठेकेदार उते कमु कयो पिए हुनखे मथे खणी उते भितियूं ॾेई उनखे मिटी ऐं पथर सां मथे करे पाणी खां मथे उहा क़बर ठाहे छॾी ऐं पोइ माण्हुनि उन ते नालो रखी छॾियो नूरी जी क़बर। ऐं उनखे वधीक अहमियत ॾियण लाइ उते ई जेको हिकिड़ी टकरी आहे जेका पीर हूंदे शाह जे नाले सां मशहूरु आहे, त चऊं त हीउ पीर हूंदो शाह नूरी जो मुर्शिद हो ऐं हीअ मुर्शिद ऐं नूरी जी इहे क़बरूं आहिनि। ऐं पोइ इहा ॻाल्हि शुरू थी वई, इहा ॻाल्हि ज़बान आम ते अची वई। इन ॻाल्हि जे लाइ असांजे तारीख़ दाननि बि वॾियूं ग़लतियूं कयूं आहिनि। असांजो हिकिड़ो अदीब रसूल बख़्श दर्स
जेको किंजर खां मथां ई उनजे इन ई साइड ते जंपीर जो रहाकू हो, उन पंहिंजे किताब में लिखियो त 14 जी राति शफ़ी फ़क़ीर ॿेड़ी किंजर जो पाणी असां उते राग ॿुधंदा रहियासीं नूरी जी क़बर ते। पोइ जॾहिं मूं पढ़ियो तो किताब पढ़ियो त मूं उनखे ख़त लिखियो जेको मुंहिंजे किताब आत्मकथा में चितारे चयाम आत्मकथा में छपियल आहे। त मूं उनखे लिखियो तव्हां तारीख़ सां हथ चुरांद कई आहे, तारीख़ तव्हांखे माफ़ु न कंदी। पोइ हुन KTN जे हिकु प्रोग्राम में इहा वज़ाहत कई त मूंखां इहा ग़लती थी आहे, नूरी जी क़बर ते न बल्कि मकली ते आहे। अहिड़ी ग़लती असांजे कराची यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे जे शागिर्द जेके हिते घुमण आया उन्हनि पिणु कई। उन्हनि कराची यूनिवर्सिटी मां शायदि कोलाची रिसाले नाले छपजंदड़ रिसाले में इन जो तफ़सील लिखियो। उन में लिखियो त असां कुते विया हुआसीं किंजर ते ॿेड़ी में चढ़ी किंजर में अंदरि नूरी जी क़बर ॾिसी आयासीं। मूंखे अफ़सोस थियो इहो मज़मून पढ़ी त असांजी तारीख़ जा शागिर्द उहे बि असांजी सिंध जी तारीख़ खां वाक़ुफ़ु कोन आहिनि। इहे जॾहिं अॻिते हली तारीख़ूं लिखंदा त कहिड़ियूं तारीख़ूं लिखंदा। बहरहाल इहा हक़ीक़त आहे त कराची के नूरी जी क़बर मकली ते आहे। इन जे लाइ हिकु ॿियो सबूत बि आहे, उहो इहो आहे 1987 में सिंधी अदबी बोर्ड हिकु किताबचो शाया कयो जेको सिंध जे हिकु वॾे ॾाहे अदीब ऐं दानिश्वर प्रोफेसर महबूब अली चन्ना लिखियो आहे। चन्ना साहब की मकली ते आयो आहे ऐं हू पहिरें पंधु मकली ते सभिनी क़बरनि ते वियो आहे ऐं हिकु हिकु क़बर ते वञी हिकु हिकु मज़ार ते वञी हिकु हिकु आसार ते वञी उन्हनि जे लाइ तारीख़ ॾिनी अथसि, उन्हनि ते नाला लिखिया अथसि। उहो किताबु सिंधी अदबी बोर्ड में मौजूदु हूंदो या कंहिंजी लाइब्रेरी में मौजूदु हूंदो, जेको बि ॾिसणु चाहे। ऐं मूं वटि बि मौजूदु आहे मुंहिंजी लाइब्रेरी में, को दोस्त चाहे त आउं उनखे उहो मुताले लाइ ॾेई सघां थो।